नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तक भिरयास्टी में खबर दींदा हूँ तो भिरयास्टी वेझो दाली शहर में 9 ॾियाड़ा अग हथियार बंदन की फायरिंग में कतल थियल 3 ॻोठाण के कतल केस में नामज़द थियल जवाबदारन की गिरफ्तारी न थियण खिलाफ मक़दूल के वारसन जो एहतजाज। इन हवाले का तफ़सील बुधाए रहियो है भिरयास्टी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, भिरयास्टी भरसा दाली शहर लग कलोड़ा बिरादरी की बिन घरन में संगावती तकरार ता शुरू थियल झेड़ो खूनी तकरार में तब्दील थी, जैं सबब 3 ॼणा मारिजी विया। पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न खिलाफ अज 9 ॾींहं ते मक़तूलन जा वारस सरापा एहतजाज दाली शहर के मेन चौक ते। इन हवाले से अचो तो मक़तूलन के वारसन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवंदा आहिनि। वनी थी विया आहिनि एफआईआरूं अलॻि कटियलियूं, 2 एफआईआरूं कटियलियूं जंहिंजो हिन महिल ताईं को बि तदारक कोन थियो, को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो। एसपी साहब असां न लिया जी 2 ॾींहं मोहलत ॾियो, जवाबदार त हिकिड़ो बि न रहंदो, पर अलाह जी महिरबानी ते हिकिड़ो बि न पकिड़े सघियो आहे। पुलिस जो चवणु आहे एसएचओ भिरिया 9 ॾींहं थी विया आहिनि असांजे जवान क़तल थी विया आहिनि, शहीद थी विया आहिनि, 9 ॾींहं थी विया आहिनि। आसरो आहे ॿुधूं था त एसपी अॼु बि हो, अॼु डीएसपी हो, अॼु एसएचओ रेड करण हो, पर का ख़बर कान थी पई, हिकिड़ो बि जवाबदार न ॿधी आहे, न को असांखे ख़बर आहे, न त छा करणु था चाहिनि। हिकिड़ो मुंहिंजो भाउ, हिकिड़ो मुंहिंजो सोट, एसपी साहब पाण हली आयो तॾहिं त 2 ॾींहंनि में क़तल गिरफ़्तार कंदो। 2 ॾींहंनि जे बदिरां 9 ॾींहं थी विया आहिनि, को बि उनजी का बि मोट न मिली आहे। फ़िलहाल त असां जेको आहे हिते जेको आहे दाली शहर में धरणो आयो अथऊं, जे इन ते को अमल न थियो, क़ातिल गिरफ़्तार न थियो, सुभाणे जा ॿिए ॾींहं असां रोड बि बंदि करे था सघूं, उते बि एहतजाज कंदासीं ऐं एसपी साहब जे ऑफिस जे साम्हूं बि कंदासीं। उते तॾहिं उथंदासीं जॾहिं असांजा क़ातिल गिरफ़्तार कंदो। एसएचओ जो 50,000 घुरिया, वरी चई 35,000 असांखे ॾियो त असां एफआईआर कंदासीं, न त उन में बि कोई हिननि एक्शन न कयो। हींअर बि एसपी साहब 2 ॾींहंनि जो वाइदो करियो, 2 ॾींहंनि जे बदिरां 9 ॾींहं गुज़री विया आहिनि, त को मतिलबु इन जी का बि अहिड़ी मोट नथी मिले। मुतालबो आहे त एसएसपी नौशार फिरोज़ खे जेको आहे सो अर्ज़ा त जल्द खां जल्द असांजे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे, ऐं ॿी सूरत में हीअ असां पुरअमन एहतजाज कयो आहे दाली चौकी ते। अगरि जे असांजो हिन एहतजाज खां पोइ अमल नथो थिए त इन खां पोइ असां एसपी ऑफिस ॾाढो धरणो हणंदासीं। जीअं तबी अमल जेको आहे नथो थिए त असां DIG नवाबशाह धरणो हणंदासीं, जे उते नथो थिए त असां IG ऑफिस जे आॾो बि धरणो हणंदासीं। यार दालीअ मां हिकिड़ो कज़ियो थी पियो, असां दाली शहर कज़े जनाज़े निमाज़ पढ़ी वापसी थियासीं त हसलो खणी गाॾीअ में निकिरी करे पहिरियां असां ते वार कयो अथनि। मुंहिंजो वॾो भाउ मारियो अथनि, मूं ते हमलो कयनि, मूंखे धकायनि। पोइ उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो शहर खां ॿाहिरां मुंहिंजे चाचे जो घर आहे, उन ते विया आहिनि, चारो तरफ़ उन्हनि खे घेरो करे उन्हनि खे गोलियूं अथनि, क़त्ल कयो अथनि, लोड़े खे ॿाहिरि ॾिनी अथनि, उन खां पोइ फरार थी विया आहिनि। नाज़रीन, तव्हां मक़तूलन जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु हुयो त असांजा 3 नौजवान शहीद थी विया आहिनि, जॾहिं त पुलिस हिननि खे ख़ातिरी बि कराई त 2 ॾींहंनि में क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, पर 9 ॾींहं गुज़रण बावजूदि क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। जॾहिं त हिननि दाली शहर जे मेन चौक ते हिन वक़्तु धरणो हणी वेठा आहिनि, ऐं हिननि जो इहो चवणु आहे त पुलिस असांजो तदारक न कयो, असांजा क़ातिल जेके आहिनि गिरफ़्तार न कया, त हीअ एसपी ऑफिस आॾो बि धरणो हणंदा, जॾहिं त एसपी ऑफिस आॾो पाण बि साड़ंदा। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV भिरयास्टी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।